फिरोजपुर ऐं बरपासे में अमन क़ाइमु न थियो। नया आयल एसपी इरफान समो खे ॾोहारनि जो हिकु भेरो ॿीहर चैलेंज मज़दा क्लीनर ज़ोरी अगवा। मिलियल ॼाण मूजिबि शहर भरिसां इंडस हाईवे ते ॻोठ मार्ग भयो वारे इलाइक़े में अॼु असुर वेले 6 अणॼातल हथियारबंदनि जी सखर खां सवाद वींदड़ मच्छी सां भरियल मज़दा गाॾी ते अंधाधुंध फायरिंग कई वई। ड्राइवर फायरिंग सबबि मज़दा जूं लाइटूं बंदि करे छॾियूं त मज़दा ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी हेठि किरी पई। हथियार बंद ॾोहारनि मज़दा जो पीछो कंदा आया ऐं मज़दा जे क्लीनर रोड़ी वासी पीरबख्श मीराणी खे ज़बरदस्ती अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया। जॾहिं त गोलियूं लॻण सबबि मज़दा ड्राइवर भंगो लोगाई संदसि साथी ख़ादिम लाशारी सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मां भंगो लोगाई जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेसि सखर इस्पताल मोकिलियो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ऐं वारसनि खां तफ़सील वठी रवानी थी पहिरें पोयां वियल आहे। ॿिए पासे सियासी समाजी हलकनि में वधंदड़ बदअमनी ते सख़्तु ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।